अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असी निहायत दुख अफ़सोस रंज की गाल से तव्हां मुखातिब आहियूं त महरूफ़ मशहूर आलम दीन हज़रत मौलाना अमीर हैदर खोसो जैन इंतकाल थी वियो आहे, जैंजी जनाज़े नमाज़ आखुन पेट्रोल पंप ते थोड़ी देर में अदा कई वेंदी, जेका असां तव्हांखे ॾेखारियूं था। निहायत रंज दुख अफ़सोस की गाल, हज़रत मौलाना अमीर हैदर खोसो साहब जैन इंतकाल थी वियो आहे, जैंजी जनाज़े नमाज़ ख़ैबर लग आखुन पेट्रोल पंप ते थोड़ी देर में अदा कई वेंदी, जेका असां तव्हांखे ॾेखारींदासीं। जीअं त असीं तव्हांखे आगाह कंदा था हलूं त निहायत रंज अफ़सोस दुख की गाल ख़बर सां त हाजी हुज़ूर बख्श खोसो उन जो फ़र्ज़ंद हज़रत मौलाना अमीर हैदर खोसो जैन इंतकाल थी वियो आहे, जैन थोड़ी देर में जनाज़े नमाज़ ख़ैबर लग आखून पेट्रोल पंप ते अदा कई वेंदी। ये माण्हुनि जो मजमूओ गॾु थी वियो आहे। असीं तव्हांखे निहायत दुख अफ़सोस जे ॻाल्हि सां आगाह था कयूं त हाजी हुज़ूर बख्श खोसो मशहूर आलम दीन जैन फ़र्ज़ंद हज़रत मौलाना अमीर हैदर खोसो साहब जो आलम दीन जैन अज इंतकाल थी वियो आहे, थोड़ी देर खां पोइ ख़ैबर लग आखुन पेट्रोल पंप ते संदसि जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी, जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। असीं तव्हांखे दुख जी ख़बर सां आगाह पिया कयूं त हाजी हुज़ूर बख्श खोसो जो फ़र्ज़ंद मशहूर आलम दीन मौलाना हज़रत अमीर हैदर खोसो साहब जो इंतकाल थी वियो आहे, जैंजी थोड़ी देर में ख़ैबर आखून पेट्रोल पंप ते जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी, जेका असां तव्हांखे ॾेखारींदासीं। मशहूर आलम दीन मौलाना अमीर हैदर खोसो साहब जिन जो ख़ैबर में इंतकाल थी वियो आहे, जैंजी थोड़ी देर में जनाज़े नमाज़ आखून पेट्रोल पंप ते अदा कई वेंदी। ये असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त संदसि जनाज़ो आखून पेट्रोल पंप ते पहुची चुको आहे। थोड़ी देर में जनाज़े जूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं, जनाज़े नमाज़ पढ़ाई वेंदी थोड़ी देर खां पोइ। ही असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त मशहूर आलम दीन मौलाना अमीर हैदर खोसो साहब जिन इंतकाल थी वियो आहे, जैन जनाज़ो आखुन पेट्रोल पंप ते पहुची वियो आहे, जैन थोड़ी देर में जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी, जेका असां तव्हांखे ॾेखारींदासीं। निहायत रंज दुख जे इन ॻाल्हि सां त ख़ैबर शहर जे मशहूर आलम दीन मौलाना अमीर हैदर खोसो जो इंतकाल थी वियो आहे, जैन आखूंद ख़ैबर लगा आखूंद पेट्रोल पंप ते जनाज़े नमाज़ अदा कई पई वञे। जनाज़े जूं रस्मूं शुरू थी चुकियूं आहिनि।
मशहूर खैबर शहर जो मशहूर आलिम दीन मौलाना अमीर हैदर खुसरो साहब जिन जो इंतकाल थी वियो आहे, जिन जो खैबर में आखूं पेट्रोल पंप ते जनाज़े नमाज़ जूं रस्मूं अदा थी चुकियूं आहिनि ऐं जनाज़े नमाज़ आखूं पेट्रोल पंप ते अदा कई पई वञे।